त अॼु जो नौजवान कहिड़नि मसइलनि खे फेस करे थो? छा वॉलंटरीली को न ॻाल्हाइणु चाहींदो? Anybody who wants to raise the hand? Okay. My name is Malik Abdurrahman. I am from Punjab. But currently I am studying in Sindh Agriculture University Tandojam. मैम, जो मुझे अपने सीनियर से देखने को मिला है, जो उन्हें चैलेंजेस फेस करने पड़े हैं ग्रेजुएशन के बाद, वो अनपेड हाउस जॉब के हैं। अच्छा। और अनएम्प्लॉयमेंट के। अच्छा। तो पीवीएम से रिक्वेस्ट है कि वो हाउस जॉब जो हमारे ग्रेजुएटेड स्टूडेंट्स होते हैं उन्हें हाउस जॉब उनमें इनिशिएट करवाएं और उनमें एम्प्लॉयमेंट के रिसोर्सेज या सोर्सेज जो भी हैं उन्हें वो मिलने चाहिए, एम्प्लॉयमेंट जॉब्स मिलनी चाहिए। अच्छा, तो जॉब्स के मुतालिक आपको बड़ा मसला नजर आ रहा है। जो आपका डिपार्टमेंट है उसमें आपको सबसे मसला ये नजर आया कि आपकी जो हाउस जॉब है वो अनपेड है। बिल्कुल। अच्छा, तो ये इनका मसला बजा है कि हमारे यहाँ मोस्टली जो जॉब्स होती हैं वो अंडरपेड होती हैं। जैसे ही आप ग्रेजुएट होकर फारिग होते हैं तो आपको पहले तो कहते हैं कि भाई आपके पास तो एक्सपीरियंस ही नहीं है। कौन इस पे कोई ओपिनियन देना चाहेगा? प्लीज रेज योर हैंड, एनीबडी हु वांट्स टू ऐड समथिंग। अॼु असीं ॻाल्हि कई त एक्सपीरियंस, असीं जेको एक्सपीरियंस इंटर्नशिप में करे था अचूं उहो भाई बेसिस छा थी था कयूं, असीं उन मां ई सिखी करे अॻिते ईंदासीं। जो करे असीं सिखंदासीं, इंटर्नशिप में असांजी दिलचस्पी हूंदी त अॻिते असांखे पाण ई ऑटोमेटिक मौक़े मिलंदा। जेकॾहिं असांखे उते ई असीं पंहिंजे कुझु न कंदासीं त पोइ अॻिते किस्म कीअं। पर हूअ चवे पियो त असांखे सैलरी जेके आहिनि कोन मिलनि पियो। पंहिंजे डिपार्टमेंट जो मिसाल ॾिनो, वेटरनरी डिपार्टमेंट सां तालुक रखनि था ऐं हू चवंदा त हुनजी हाउस जॉब में हुननि खे पैसा ई कोन ॾिना वञनि। छा तव्हां ज़रूरी सम्झो था त जेको जॾहिं असां पढ़ी करे फारिग थियूं था वरी हाउस जॉब कयूं था जंहिं शोबे में आहे त उनजा असांखे पैसा ठीकु ठाक मिलणु घुरिजनि या इहो असांजो टारगेट न हुजणु घुरिजे? न, हाउस जॉब में बेनिफिट त असांखे लाज़मी हुजणु खपे। छो जो हर स्टूडेंट जो इहो मौक़ो असांजे ग्रेजुएट थियण खां पोइ असीं जेकॾहिं हाउस जॉब कयूं था असांखे पैसो ॾिनो वञे। हर ॿी फैकल्टी ॿी डिपार्टमेंट में आहिनि पैसा। जीअं असीं एमडी कैड में चऊं पिया डॉक्टर थिए पियो उन खां बाद उनखे हाउस जॉब में पैसा ॾियणा पिया वञनि, पर वेटरनरी में इहो कोन्हे को त उनखे हाउस जॉब लाइ वरी पैसा ॾियनि। अच्छा, ठीकु आहे। मतिलबु मुख़्तलिफ़ शोबनि में तव्हां सम्झो था त पैसा ॾिना वञनि पिया, पर अदे सां तव्हां जेको आहे इतफ़ाक़ कंदा त हू सही ॻाल्हि करे पियो। वेटरनरी जे हिसाब खां पर एक्सपीरियंस सां मुतालिक तव्हां ॻाल्हि कई न, त एक्सपीरियंस असांखे वठणु घुरिजे। छा जो एक्सपीरियंस वठूं? पढ़ायो त वञे पियो न, त एक्सपीरियंस बाद में, एक्सपीरियंस जी बात में पाए त छो ॻाल्हि कई वेंदी आहे? जॾहिं तव्हां डिग्रीज़ में वठो था 4 सालनि जूं 2 सालनि जूं, उनमें तव्हांखे एक्सपीरियंस नथो मिले छा? जी, कोई ऐड करणु चाहींदो? प्लीज़ माइक ॾिजो। माइसेल्फ मोहम्मद हसनैन सां IT डिपार्टमेंट सां तालुक़ रखां थो, 3rd ईयर। असल आऊं बि इन ॻाल्हि ते एग्री कंदुसि त वेटनरी खे इन फील्ड में इलाही मतिलबु इग्नोर कयो थो वञे। लाइक जीअं MD कैड में MBBS इहो सिर्फ़ वेटनरी सां आहे या इहे मुख़्तलिफ़ ॿियनि शोबनि सां बि आहे त उन्हनि खे इग्नोर कयो वञे थो? जनरली ॻाल्हि कयो। हा, ॿियनि फैकल्टीज़ में बि कयो वञे थो। जीअं तव्हां इंटर्नशिप जी ॻाल्हि कई त आऊं बि इहा ई ॻाल्हि एड कंदुसि त छो असांखे जेको फील्ड वर्क या प्रैक्टिकल असीं यूनिवर्सिटी में कयूं पिया उहो इंटर्नशिप कंसीडर छो कोन थो कयो वञे? लाइक असीं मैनेजमेंट हिकिड़ी सब्जेक्ट पढ़ूं पिया, IT मैनेजमेंट था पढ़ूं, हिते जॾहिं असीं पढ़ूं पिया त असांखे उहे रियल ग्राउंड एक्टिविटीज़ जी छो इशूज़ न पिया ॿुधाया पिया वञनि? जीअं मिसाल अगरि असीं इंडस्ट्री में वञूं उते कोई मसलो फेस अचे एम्प्लॉइज़ जो, असांखे त उहो हिते न पढ़ायो वेंदो न बुक्स में, त पाण एम्प्लॉय कॾहिं धड़ वणंदि असीं हुनखे कीअं सॉल्व कयूं? उते मैनेजमेंट अगरि असांखे उहा प्रॉपरली सेखारी वञे त असांखे इंटर्नशिप। यानी तव्हां सम्झो था त यूनिवर्सिटीज़ जो फॉल्ट आहे, यूनिवर्सिटीज़ में इंतज़ामिया या उस्ताद शागिर्दनि खे सही नमूने सां ट्रेन नथा कनि। असांजे कैरिकुलम में HSC उहा शइ एड नथी करे, उन्हनि खे बाउंड थी करे। अच्छा, करिकुलम में भी तव्हांखे वॾे पैमाने उस्तादनि में भी मसलो नज़र अचे थो त उहे शयूं नथा पढ़ाइनि? उस्ताद करे सघे थो, पर जेकॾहिं HSC उनखे परमिट करे असांजो, यानी इदारनि जी तव्हां ग़लती सम्झो पिया त इदारा ग़लती कनि पिया, पंहिंजे करिकुलम में उहे शयूं ऐड नथा कनि जेके असांजे जॉब मार्केट में जेको इदारा आहिनि अञा ताईं उन करिकुलम एक्टिविटी में पिया हलनि जेको पाकिस्तान आज़ाद थियण खां पहिरीं पियो हले। अञा उनखे प्राइमरी जी ॻाल्हि थी वई न। यूनिवर्सिटीज़ में त पंहिंजे स्पेसिफिक सब्जेक्ट्स आहिनि, छा उते पंहिंजो अपडेट त नथा थियनि न?